नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी मां ख़बर ॾींदान। सिंधी ॿोली जे नामियारे शाइर अदीब सुगड़ ऐं सिंधी अदबी संगत जे बानी कार मेंबर सैयद मेहर अली शाह बुखारी जी 15वीं वरसी तकरीब नामियारे तालीमदान शाइर ऐं दरगाह दिलबर शाह बुखारी जी सुजादा नशीन फ़कीर ज़ाकिर हुसैन शाह बुखारी जी सदारत में मुनक़िद कई वई, जंहिंमें फ़कीर सैयद ज़ाकिर हुसैन शाह बुखारी, यूनिस भुट्टो, शाह ख़ालिद लियाकत बोज़दार ऐं ॿियनि सैयद मेहर अली शाह जे लोक अदब जे हवाले सां शानदार ख़िदमतुनि जो ज़बरदस्त भेटा पेश कंदे चयो त माथेलो मुमल जी माड़ी जी तहज़ीबी मिट्टी मां जनम वठंदड़ सैयद मेहर अली शाह जो इल्मी ऐं समाजी ख़िदमतूं शानदार आहिनि। संदसि अणछपियल मवाद शाया करे अमल दोस्त हल्कनि ताईं पहुचायो वञे। हिननि चयो त सैयद मेहर अली शाह पूरी ज़िंदगी सिंधी इल्म अदब ऐं सकाफ़त जी सेंध संवारींदे गुज़ारी, जॾहिं त संदसि केतिरा कलाम माण्हुनि में बेहद मक़बूल थिया इलाइक़े वासी अॼु बि मोहब्बत जी निगाह सां यादि कनि था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।